असांजे शिकारपुर में ही ॿ ॼणा आहिनि जिन हिकिड़ी मंडली मचाई आहे। दूई न आहे मंडली आहे बाक़ाइदा। दोस्तनि यारनि खे मेड़नि था ऐं अहिड़ियुनि शख़्सियतुनि ते प्रोग्राम थियनि था। इहा हिकिड़ी इंस्पायरेशन पैदा थिए थी। हिन समाज में जॾहिं हर माण्हू मोबाइल ते हलियो वियो आहे ऐं उन्हनि खे ॿाहिरां कढणु मोबाइल झटके लाइ माना पासे करे रखणु, ही प्रोग्राम उन्हनि में बहरहाल हिकिड़ो पंहिंजो कंट्रीब्यूशन ॾियनि था। अयाज़ साहब तमामु वॾो माण्हू हुयो। मां एतिरो माण्हू हुन ते छा ॻाल्हायां, बस एतिरो चवंदुसि त शिकारपुर जो भाॻ हुयो, शेख कम्यूनिटीअ जो भाॻ हुयो, असां सिंधियुनि जो भाॻ हुयो, हिन सिंध जो भाॻ हुयो। अयाज़ तमामु वॾो माण्हू हुयो ऐं मां चवां थो त अयाज़ जे मिसाल तौरु कंहिं हिकिड़े किताब ते वेग थियणु खपे, अहिड़ो प्रोग्राम थियणु खपे जो पढ़िया लिखिया माण्हू अचनि ऐं उनजी जेका वैरायटी ऑफ टॉपिक्स आहे उहा हिकिड़े किताब मां जेका निकिरे थी न साईं, हेॾा माना 60-70 किताब तमामु बल्क हिकिड़ो वञी बीहे थो। हीअ बि हिकु मां चाहियां थो त अयाज़ जे हवाले सां नेक्स्ट थिए, महीने खां पोइ प्रोग्राम थिए, भले 15 ॾींहं खां पोइ थिए, पर कंहिं किताब जी स्टडी हुजे, उन किताब ते पेपर्स हुजनि कि नयूं नयूं शयूं अचनि ऐं उहो किताब हाणे बाक़ाइदा छपिजे ऐं न रुगो उर्दूअ में, अंग्रेज़ीअ में, सिंधीअ में। ऐं हाणे त हिकिड़ो मरहलो असांजी सिंध जो इहो बीठो आहे, सिंधी ॿोली ॾाढी लिखण में दक़ीक़ आहे, ॾुखी आहे, छो त हुन में लेटर्स 52 आहिनि। हाणे AI जी जेका पोज़ीशन वञी बीठी आहे, जेकॾहिं तव्हां सिंधी लिखंदो ई न, तव्हांजी ॿोली AI में ईंदी ई कोन। सो कोई सिंधीअ में लिखे थो त उहो सम्झो त सिंधी ॿोलीअ खे बचाए थो हिन वक़्तु। ऐं मिसाल तौरु को उर्दूअ में कमेंट करे थो, तव्हां जवाबु हुनखे सिंधीअ में ॾियो, छो त हाणे AI तव्हां कैप्चर थो करे उहा तव्हांजी वोकेब फ्रेज़िस। माना गूगल कम्यूनिटीअ में असांजा माण्हू कम ई न कंदा आहिनि। मां इन करे थो ॻाल्हायां त मां इहो टेक्निकल शयुनि सां कंसर्न आहियां सालनि खां वठी। सो हाणे इहो सवलो तरीक़ो आहे, केरु अंग्रेज़ीअ में लिखे बि तव्हां जवाबु सिंधी ॿोलीअ में ॾियोसि, ताकी तव्हांजी ॿोली हुन डेटाबेस में अचे। पोइ तॾहिं जना ट्रांसलेशन कंदो या AI खे चवंदो त उहा सम्झण जे क़ाबिल पण बि त असांजो सिलसिलो अॻिते हलंदो। अयाज़ जी हेॾी वॾी शाइरी उहा इन शइ खां रहियल आहे। रुगो अयाज़ न, पर तमामु वॾा माण्हू, मिसाल तौरु शिकारपुर में असां रुगो अयाज़ खे फोकस कंदा आहियूं तमामु घणो, ॿिया बि तमामु वॾा माण्हू हुया। मां मिसाल स्कूलनि में वञा थो, दोस्तनि सां कचहरियूं थींदियूं आहिनि त पोकरदास जी ख़बर कोन्हे का, सॼी सिंध जा किताब त पोकरदास छपाया। अयाज़ असां वटि स्कॉलर पोइट पैदा थियो, पर ॿियनि माण्हुनि खे असां काॾे कंदासीं। सो ॿियनि माण्हुनि जो बि वारो अचणु खपे। हिन शिकारपुर अलाए कहिड़ा कहिड़ा माण्हू पैदा कया। मिसाल राम जेठमलाणी 17 सालनि जी उमिरि में वञी इंडिया जो वॾो वकील थिए थो ऐं उहो जॾहिं हिते कराचीअ में अचे थो, हुनखे चवंदा त हेॾे तोखे न छॾींदासीं, छो त हालतूं ख़राबु आहिनि शिकारपुर जूं। ऐं हुनजी हिते इमारत हुई, गोल बिल्डिंग हुई, ताज मोहम्मद भुट्टे जे पासे ॾेई इहो जेको लखीदर खां, उहा ठही वई, दुकान ठही विया। त हाणे असां वटि तस्वीरूं बि मौजूदु कोन्हनि को। नसीम मुग़ल हिकिड़ो चरियो माण्हू हुयो जंहिं एॾियूं तस्वीरूं कढियूं, पर किताब जी एक्सेस माण्हुनि वटि कोन्हे का। चवण जो मतिलबु इहो त असांजो शिकारपुर हिकिड़ो खज़ानो आहे। ही अयाज़ फोकस थियो आहे ऐं अयाज़ एॾो वाइब्रेंट हुयो जो फोकस थियो आहे। उनखे फोकस करण खां बग़ैर दुनिया रही पई। ॿिया माण्हू अहिड़ा हुया जेके पाण खे छपराईंदा घटि हुया या लिकी माण्हुनि सां सोशल घटि हूंदा हुया। उतां ई करे असांजा माण्हू रहिजी विया आहिनि तमामु घणा। सो जेका बि घड़ी तोसां गुज़री आयाद उन जी प्यार भरी, हर शइ हितां जी प्यार सवा, गुज़री बि वई महफ़िल न रही, साकी न रहिया, प्याला न रहिया, प्यासी न रहिया, ए शम सहर छा रात हुआ, गुज़री बि वई उहा इश्क मोहबत जी दुनिया, गुज़री बि वई। सो हर शइ गुज़री थी वञे, बक़ौल अयाज़ जे त असां पाण पंहिंजे किताबनि में ज़िंदा रहंदासीं। जेके बि दोस्त आहिनि जेके हिते अचनि था, उनजो मक़सदु इहो ई आहे त असां हिन पैगाम खे पहुचायूं ताकी असांजी सिंधियत बरक़रार रहे, असांजी ज़ात बरक़रार रहे, असांजो वजूद बरक़रार रहे। हिन वक़्तु सिंध तमामु घणनि मसइलनि खे फेस करे पई। तिन मां असांजी हिकिड़ी ॿोली बि आहे, ढारें जी आबादकारी बि आहे, सिंधू दरिया बि आहे, सिंधू दरिया में रहंदड़ स्पीशी बि आहिनि, ऐं उन खां अलावा असांजो पूरो कल्चर इन ख़तरे जो शिकार आहे। पोइ तंहिं करे इनखे बचाइण जे लाइ जेकॾहिं असां नंढो क़दम खणी करे सिंधीअ में लिखणु शुरू कंदासीं त असांजो अयाज़ बि बची वेंदो ऐं असांजा तमामु घणा माण्हू जिन खे असां फोकस नथा कयूं
उहे बि बची वेंदा। सो हिन प्रोग्राम में हिन महफ़िल में मां सम्झां थो तमामु घणा माण्हू वेठा आहिनि, घणा दोस्त ॻाल्हाईंदा। थैंक यू सो मच।